दरअसल ॻाल्हि इहा आहे त मूंखे पंहिंजनि बचनि सां 32 दिलियूं आहिनि, बल्कि मुंहिंजा बछड़ा मुंहिंजी कमज़ोरी बि आहे। ख़बर थी छा कयुमि? मां पंहिंजनि बचड़नि खे मामड़नि जे घर छॾे सिधो तुआरे सरदार जे मथां हमिलो कयुमि। हुनखे वञी मेलो घुमायुमि, मौत वारो मेलो ढेर करे छॾियोमांसि। क्या बोई हिकु लाला माल खलास। जॾहिं ॻाल्हि खे धणी बख़्श उन वक़्तु मंज़ूर न कयो त हाणे कीअं क़बूल कंदो, हाणे कीअं मञी वठंदो? खान बहादुर साईं, धी जे ॻोढ़नि धणी बख़्श खान खे कमज़ोर करे छॾियो आहे। तव्हां बसि एतिराज़ न कयो, बाक़ी धणी बख़्श खे मां मञाए वठंदुसि। इहा हक़ीक़त आहे त हर इंसान जो मौत वक़्तु ऐं जॻह मुक़ररु हूंदी आहे, पर इहे सभु बहाना आहिनि। यही बहानो जंहिं अची मूंखे हिते जंग में पहुचायो। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चङी रीति सम्झाइण थो चाहियां त मां तव्हांजे धाड़नि फुरनि या हिते ॾोह करण लाइ कोन आयो आहियां। मूं हिते तव्हां वटि पनाह वरिती आहे, बाक़ी तव्हांजे इन ॾोहनि ऐं करतूतनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे, न ई मूंखे कोई इन लाइ ज़ोर भरियो वञे।